छतरपुर में समाजी तंजीमें भेटाई सोशल वॉच एंड एडवोकेसी पारां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर खलील अहमद एबूपोटो और फ्रांस के प्रोफेसर डॉक्टर जोचन हेलर के एजाज़ में मच कचहरी मुनक़िद कई वई। मच कचहरी में लतीफ़ यूनिवर्सिटी के मुख़्तलिफ़ शोबन के डीन्स प्रोफेसरन और मुलाज़िमन की तंजीमुन के अगवानन शिरकत कई। तकरीब के प्रोफेसर डॉक्टर खलील अहमद एबूपोटो खिताब कंदे बिस्वा पारां संदन मान में मच कचहरी तकरीब मुनक़िद करण ते संदन थोरो मञियो ऐं चयो त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी उत्तर सिंध की टी वॾी यूनिवर्सिटी है। हिन इदारे खे तरक़ी ॾियण लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। हिन इज़हार कयो त इदारे जूं ज़िम्मेवारियूं संभालण वक़्तु यूनिवर्सिटी में माली मसइला हुआ, पघारूं ॾियण खां क़ासिर हुयासीं, पर टीम जे महिनत सां पघारूं पहिरीं खां मिलणु शुरू थियूं। माज़ी में जेको कमु न थियो उहो कयो आहे, अजाया ख़र्च घटाया आहिनि। तकरीब के फ्रांस के प्रोफेसर डॉक्टर जोचन हेपलर, बिस्वा अगवान खादिम हुसैन मीरानी, सीनियर सहाफ़ी खान मोहम्मद खान हसन शेख ऐं ॿियनि ख़िताब कयो। आख़िर में सूफ़ी रागिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त ऐं ॿियनि मशहूर शाइरनि जा सूफ़ियाना कलाम ॻाए वेठलनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। Thank you.